नाज़रीन, मटियारी डिस्ट्रिक्ट रिपोर्टर निसार लगारी की रिपोर्ट मुताबिक़ थर जे ॻोठ साको जो रहवासी प्रेमी जोड़ो टंडो मोहम्मद ख़ान जी कोर्ट में प्यार जो परणो कंदड़ आमना धी अकबर रहमू ज़ाल मोहम्मद रमज़ान रहमू ख़ैबर में मीडिया ॾो एहतजाज कंदे चयो त आउं तलाक़ याफ़्ता ऐं नौजवान आहियां। मूं पंहिंजी रज़ा ख़ुशी सां पंहिंजी माइटनि जे घरां 3 कपड़नि में निकिरी पंहिंजे सॻे मासात मोहम्मद रमज़ान वल्द मोबिन रहमू वेठल टंडो मोहम्मद ख़ान सां शरीयती मोहम्मदी मूजिब हक़ निकाह कयो आहे। हाणे मुंहिंजा चाचा मीर ख़ान अनवर नबी बख्श रहमू ऐं संदन साथी ख़ादिम मला असांजा जानी दुश्मन बणिजी विया आहिनि। मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुसु मोहम्मद रमज़ान रहमू खे मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असां ज़ाल मुड़ुस खे हिननि मां ख़तरो आहे ऐं असांजे रिश्तेदारनि ते कूड़ा केस दाख़िल कराए रहिया आहिनि ऐं पुलिस असांजे अज़ीज़ खे गिरफ़्तार करे उन ते कूड़ो केस दाख़िल करे रही आहे। असां आला अख़्तियारनि खां मुतालबो था करियूं त असांजे बेॾोही गिरफ़्तार कयल अज़ीज़ खे आज़ादु करे कूड़ा केस ख़तमु कया वञनि, असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे जीअं असां ॿई पाण में सुकून जी ज़िंदगी गुज़ारे सघूं। वाह पंहिंजी रज़ा ख़ुशी था कयो तव्हांखे हिन जेको कोन कयो आहे, अफ़वाह बि कोन कयो आहे, मूं पाण रज़ा ख़ुशी सां शादी करी आहे। पाण मुंहिंजो चाचो हुई, मूंखे पहिरियां जो तलाक मुंहिंजे मुड़ुस जो पहिरियां हुनखे तलाक मूंखे ॾिनी आहे। मुंहिंजे चाचे मूंखे पैसा ॾेई छॾी आहे 20 लख, पोइ हुन मूंखे कुटी मारी, पोइ हुन खां मूं तलाक ॾेई छॾियो। हाणे वरी हुतां मूं पंहिंजी राजा ख़ुशी सां मुंहिंजे मासात खे फ़ोन कयो, हुतां मुंहिंजो मासात कराची खां निकितो आहे, मूंसां शादी जो नका विधो आहे, असां राजी ख़ुशी जो हिन खाधा मलाई चयो तुंहिंजो छा आहे न असां विच में, असां पाण शादी करियो, मुंहिंजो मसइलो आहे न खाधा मलाई विच में छा पियो पुॾे राव मां आहियां। तई पाण में छा थियो हिन वक़्तु तव्हांखे कंहिं मां ख़तरो आहे? हिन वक़्तु हिकु मोहम्मद, हिकु इनात, हिकु अनवर, हिकु मीर ख़ान, हिकु नबी बख्श, ॿियो खादा मला खे चयो त कोर्ट ते अचे थो कि आउं विहारां थी।